नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कुनरी नबीसर रोड नबीसर थर सावरी शाख जे आसपास वारनि इलाइक़नि में माकड़ जो ॿीहर हमलो थी वियो। माकड़ जो ॿीहर हमलो फसलनि ते हारी माकड़ खे भॼाइण में रुधल। अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं नाज़रीन। कुनरी नबीसर थर नबीसर रोड सावरी शाख ऐं उनजे आसपास वारनि ॿाराड़ी वारे इलाइक़नि में फसलनि ते माकड़ जो ॿीहर हमलो थी वियो, जंहिंजे नतीजे में हारी तोड़े ज़मींदार माकड़ खे भॼाइण में रुधल। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कुनरी नबीसर रोड नबीसर थर सावरी शाख जे आसपास वारनि इलाइक़नि में माकड़ जो ॿीहर हमलो थी वियो। माकड़ जो ॿीहर हमलो फसलनि ते हारी माकड़ खे भॼाइण में रुधल। अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं नाज़रीन। कुनरी नबीसर थर नबीसर रोड सावरी शाख ऐं उनजे आसपास वारनि ॿाराड़ी वारे इलाइक़नि में फसलनि ते माकड़ जो ॿीहर हमलो थी वियो, जंहिंजे नतीजे में हारी तोड़े ज़मींदार माकड़ खे भॼाइण में रुधल।